भारी वेझो दांदारी भरिसां सिंधू दरिया में टिनि औरतुनि ऐं ॿिनि बवाल ॿुॾी विया आहिनि जॾहिं त ॿ ॾींहं अॻु ख़बर सां शेयर कंदा पिया हलूं घोड़ा बारी वेझो दांदारी भरिसां सिंधू दरिया में 6 औरतूं ऐं बवाला ॿुॾी विया जॾहिं त 4 ॼणनि जा लाश हथ कया विया आहिनि। अहम ख़बर सां शेयर कंदा पिया हलूं ठटे मां जिते घोड़ा बारी वेझो दांदारी भरिसां सिंधू दरिया मां 3 औरतूं ऐं बवाला ॿुॾी विया आहिनि जॾहिं त 4 ॼणनि जा लाश हथ कया विया आहिनि। वधीक तफ़सील मालूम करण लाइ राब्तो कयो आहे ठटे में केटी न्यूज़ जे रिपोर्टर महबूब रुई सां। जी महबूब रुई साहब देर जी अफ़सोसनाक वाक़ियो घोड़ाबारी जे साहिली इलाइक़े में ॻोठ दांधारी जे भरिसां ॻोठ हाजी इस्माइल जत में पेश आयो आहे जंहिंमें सिंधू दरिया जे किनारे ते औरतूं जेके कपिड़ा धोई रही हुयूं त हिकु ॿार जेको आहे उहो जेकॾहिं हुन ॿार खे बचाईंदे 3 औरतूं ऐं 2 ॿार ॿुॾी विया जिन में 3 औरतूं जेके आहिनि ग़ुलाम ख़ातून समीना अलावा जा लाश कढिया विया आहिनि। उन सां गॾु उहा 3 वरनि जी ॿारड़ी आहे सलमा उनजो लाश कढियो वियो आहे। हाणे थोरी देरि अॻु में 8 वरनि जो जेको शकील आहे ॿारड़ो उहो ॿुॾी वियो हो उनजो बि लाश कढियो वियो आहे। मजबूरी तौर ते 3 औरतुनि समेत 5 ॼणा ॿुॾी विया जिन में 3 औरतूं ई ॿारड़ा शामिल आहिनि। उहे सभिनि जो ताल्लुक़ ॻोठ हाजी इस्माइल जत सां आहे जेके सिंधू दरिया जे किनारे ते औरतूं कपिड़ा धोई हुयूं त हिकु ॿार ॿुॾणु लॻो जंहिंखे बचाईंदे औरतूं पाणी दरिया में टिपो ॾिनो जंहिं करे उहे औरतूं 3 ॿारड़ा हिकिड़ी ॿारड़ी हिकिड़ो ॿारड़ो ॿुॾी विया जिन जा लाश जेके आहिनि मक़ामी ॻोठाणनि पंहिंजे मदद पाण कढी वरिता आहिनि। ॾोराई इलाइक़ो हुजण जे करे उते पुलिस थोरे रेस्क्यू टीमनि खे पहुचण में देरि थी ऐं पुलिस SHO ऐं पुलिस टीम उते पहुतल आहे। SHO गारो हमीर बख्श खोसे सां ॻाल्हि ॿोल थी आहे उन में तस्दीक कई आहे जेके औरतूं ऐं 2 जेके ॿार उन जा लाश कढिया विया आहिनि। इलाइक़े में बहराम वारी सूरताल आहे सोभ वारी सूरताल आहे घोड़ाबारी जे MP हाजी अली सरदारी समेत सियासी समाज वाक़े ते गहरे ॾुख जो इज़हार कयो आहे। इलाइक़े में तमामु घणे जेका इलाइक़े जा ॻोठाणा उते पहुतल आहिनि। मक़ामी ॻोठाणनि जेका ॿुधायो आहे त उहे पंहिंजे मदद पाण त उहे रेस्क्यू में कार्रवाइनि में हिसो वरितो। मक़ामी माईगीर छाकाणि जो किनारे ते हुजनि था सिंधू दरिया जे उन्हनि पाण मुरादो माण्हुनि खे कढी वरितो ऐं परे वारो इलाइक़ो हुजण जे करे पुलिस थोरी रेस्क्यू टीमनि खे उते पहुचण में देरि थी। इन इलाइक़े में सोभ वारी सूरत आहे। जी वरी महिरबानी महबूब रुई अपडेट करण लाइ।